पानी में कुमियूं भी हूंदियूं ने मच्छी भी हूंदी आ पर ॾेडरी ईअं त न चए नी त मच्छी छो आई आहे पाणीअ में ॻाल्हि असली आहे यार ॾेडरी ईअं न चवे हाँ पयो सभु हुजनि पर केरु ईअं न चवे सच इहो आहे कंहिंजी दिलि आज़ारी न कजे पर इहा ॻाल्हि आहे त दीन खां तव्हां असांजी कुझु दूरी थी पई आहे अॻु में तव्हां वॾड़ा जेके आहियो पाण खे सूफ़ी साहब खे ख़बर हूंदी त पुराणे वक़्त में बा फ़ैसिलो टुटंदो छा ते हो छा ते क़ुरान ते पोइ क़ुरान पाक किथे ॾींदा हुआ वञी मस्जिद में हा मस्जिद में बि की न बा हा न मस्जिद में पीरनि में वञी के पीरनि जा पुजारी त वरी उहे चवंदा त पीर ते हली क़ुरान खणे के वरी मस्जिद जा वरी चवंदा त हला मस्जिद में हली क़ुरान पाक ॾियोसि पोइ चोर ओ ते वुज़ू कंदो पोइ टे ॾींहं सां ॾिसंदो भागे खे त मन सम्झे त हाणे वुज़ू जुरत सां करे थो अबा त इहो कूड़ो न आहे अबा तंहिंजे करे ॼण साख थी वई पर जे अञा बि को भाग्यो मज़बूत हूंदो को साईं अब्दुल रशीद जो शागिर्द त चवंदो न बाबा हल 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 मस्जिद में पोइ उहो अचे करे मस्जिद जे दर ते बि चोर चवंदो त मन भागे खे हाणे थिए त जेको तकिड़ो तकिड़ो अचे थो चइबो त बा चोर न आहे तॾहिं मस्जिद ॾे तकिड़ो अचे थो पर जे अञा बि न त क़ुरान पाक जे दरिये ताईं वञी बि पोइ बि चोर खे उमेद हूंदी त मन भागे खे हाणे रहम अची वञे क़ुरान मथे ते न खणा इहो हूंदो मस्जिद जो एतिराम क़ुरान पाक जो एतिराम अॼु तव्हां ई असांखे ख़बर आहे पाण खे ॾिसो था त जेकॾहिं चोरियूं केतिरनि जाइनि ते त मस्जिद जूं अबा अज़ान छो नथी थिए राति चोर बैटरी खणी विया अबा पको नथो रहे सोलर मस्जिद जो लही वियो हाणे कंहिंखे चऊं कंहिं ॾे वञूं कंहिंखे दाह ॾियूं वञी पीरनि ते ॾिसो त उते हशर छा करे छॾियो अथऊं भला सची ॻाल्हि थोरो चाचो सूफ़ी बि ॿुधे मां सम्झी वियुमि त चाचे सूफ़े जो तालुक़ु कंहिंसां मां चाचे सूफ़ीअ खां पुछां थो सच ॿुधायो पीर साहिबु इन में ख़ुशि आहे त जे पीर वटि खदड़ा न अचनि कंजरियूं न अचनि हा हा माना या त चइबो त पीर इन में ख़ुशि आहे या त चइबो त पीर खे ख़बर कोन्हे ओए मुज़ावर करंदा माना पीर खे ख़बर कोन्हे चाचो बि ईअं चवंदो ओयो जज़ाकल्ला चवे थो त वाकई ख़बर न आहे असां ईअं चवंदा हूंदो पीरनि वलियनि ते वञी करे जेको किना कम कयो था इहे न कयो उन्हनि खे कुल पढ़ी ख़त्मो ॾियो उन्हनि खे कुल पढ़ी ख़त्मो ॾियो क़ुरान पाक पढ़ी ख़त्मो ॾियो उन्हनि खां घुरो कुझु न जेको पाण मिटीअ में वियो उहो बाबा मूंखे मिटीअ खां कीअं बचाईंदो मां जो बीमार थी पवां त बाबा मौत खां थो टिॼां नी तॾहिं तो वञा वञी पीर ते वञा त माना मौत खां बचां ईअं न बा तॾहिं वेंदा आहियूं त बाबा मौत खां बचां वञो वञे ॿ टे रातियूं पीर ते रहो त मौत खां बचां उन वटि थो वञा जेको पाण मरी वियो आहे जे मौलाना रशीद साहब वांगुरु या त चओ त मो जीअरे खे पूरियो था पोइ जेके जीअरे खे पूरींदो त पोइ अहिड़ो ज़ालिम दुनिया में ॿियो आहे ई कोन जेको जीअरे खे वठी पूरे हा भाउ अहिड़ो त ज़ालिम कोन्हे चइबो त मरी वियो जे मरी वियो त पोइ मां जीअरो जाॻंदो उन मोल खे कीअं चवां त मूंखे बचा थोरो सोचण जहिड़ी ॻाल्हियूं आहिनि सोचींदासीं त कमु थी वेंदो पोइ चवंदा आहिनि पुराणे वक़्त में वॾियूं कचहरियूं थींदियूं न कचे में वञो किथे ओताकूं हूंदियूं मच भरंदा सियारे में वॾियूं कचहरियूं थींदियूं माण्हू ॻाल्हियूं खणंदा आखाणियूं थींदियूं वॾियूं माण्हू ॿुधण जे लाइ ईंदा हुआ पोइ कॾहिं कॾहिं गुजारतूं थींदियूं कॾहिं कॾहिं ॾोर थींदा हुआ बैत थींदा हुआ इहे पुराणनि माण्हुनि जो पोइ हिकिड़े दफ़े भई चयूं ॻोठ जो वॾेरो हुयो पोइ उहो मेलो कराईंदो हो कचहरी थींदी पोइ गुजारत हूंदी ॿुधो अथव जुनेद बगदादी चओ रहमतुल्लाह अलैह इहो बि वक़्त जे हिकिड़े बादशाह जो मल्लो हुयो पोइ हिकिड़े सैयद सुहारे ॿी वाह न ॾिठी अचे चई त मां इन सां विढ़ंदुसि माण्हुनि चयो त सादड़ो तूं चरियो तूं इन सां विढ़ंदे ॾुबुरड़ो चए मां विढ़ंदुसि पोइ ऐलान थियो त बाबा हिकिड़ो माण्हू विढ़ंदो माना बादशाह जे मल्ह सां मुक़ररु टाइम थी वियो सभु ख़ल्क़ त गॾी माण्हू सभु ॾिसनि पिया त यार हे ॾुबरो माण्हू इन सां कीअं विढ़ंदो मल्ह सां मल्ह ॿियो ॾिसे पियो जुनेद बगदादी हे मां हिन खे वठी उछलींदो सलाह किथे किरंदो हे कीअं आयो आहे मूंसां विढ़ण भाउ चवण से बाबा मौत खयूं थी जा मौत खयूं थी जा हिन सां विढ़ंदे चईंदो मां हर कंहिंजी मर्ज़ी विढ़ंदोमांसि हो बि जुनेद पियो ॾिसे त मथां को हिनखे कोई अहिड़ा जाठा वाठा ईंदा हुजनि हर कंहिंजो वार आहे मथां हिन वटि कोई अहिड़ो को हुजे तंहिंजे करे जुनेद बि डिॼे पियो नेठि जेॾी महिल संदरा थिया तेॾी महिल हुन जुनेद खे कंध में जेॾी महिल कंधु कंध में ॾिनऊं तेॾी महिल जुनेद खे चई त जुनेद मां मल्ह न आहियां हुन चयोसि ख़ुदा तो ते रहम करे मल्ह न आहे त पोइ हीअ मौत छो थो खणाई पोइ मूंसां थो अचे पासो ॾे चए मां सैयद आहियां छा चयव मां सैयद आहियां आरे रसूल आहे मूंखे ॿी वाह कोन्हे का काफ़ी ॾींहंनि खां वठी मुंहिंजे घर में फाको आहे खाइण पीअण जे लाइ का शइ न आहे मां कंहिंजे आॾो वञी हथु खणी सुवालु कयां त सैयद पिनणु आयो आहे
मां पिनण खां बचण जे लाइ नाने खे लॼाइण जे लाइ मथां केरो नाने जे मथां इहा ॻाल्हि करे त उनजी औलाद पिनंदी थी वठी मां तंहिंजे करे जुनेद ॿी वाह न ॾिठमि तोखे अर्ज़ु कयुमि त तूं बि मुंहिंजे नाने जो उम्मती आहे भला जेकॾहिं तूं किरी पवंदे त तुंहिंजो शान घटिजी त न वेंदो मूंखे कुझु मिली पवंदो मुंहिंजो घर जो चरखो हली पवंदो जुनेद खे पघर अची वियो जुनेद पाण ॾे ॾिठो जुनेद चयो त यार जुनेद तूं त जहिड़ो मल्लो आहीं तहिड़ो रहंदो मेरा छा थींदो हिकिड़ी महिल खणी हिन खे ॾे ग़रीब खे त चङो थी पए मल थी जुनेद किरी पियो माण्हू हैरान थी विया हुनखे वॾा पैसा ॾिनऊं हका बका थी त हे छा आहे ॿी महिल बि ईअं थी वई जुनेद चयुसि त कुझु लोॾा ॾिजां भाई ईअं न त माण्हू सम्झनि की लोॾा ॿोॾा मूंखे नथा अचनि की कुझु त ॾे नी त मां किरां त सही न बहरहाल इहा अदा अल्लाह तबारक व तआला खे वणी ईअं ईंदो आहे ॻाल्हियुनि जे अंदरि त ख्वाब में इमामुल अंबिया जी ज़ियारत थी पाण फरमाए तो जुनेद तूं मुंहिंजे बचड़े सां मदद कई जुनेद तूं पंहिंजी इज़त जो ख़्यालु न कयो माण्हू त तो ते खिलिया हूंदा जॾहिं तोखे ॾुबड़े मारियो पर तूं मां मुहम्मद करीम जी औलाद सम्झी हुन सां तावन की अचु जुनेद मां तोखे भाकुर पायां साईं जन जो ख्वाब में भाकुर थी वियो जुनेद जी दुनिया ई मटिजी वई जेको कल्ह बादशाह जो मल्हो अॼु दुनिया जो वॾे में वॾो बुज़ुर्ग वली थियो रब परचंदो त ईअं आहे पोइ चवंदा आहिनि त उहो वॾेरे महफ़िल कोठराई पोइ वॾेरे चयो पंहिंजे हुन नौकर खे त यार ॻाल्हि ॿुध तूं ऐं असां में मुक़ाबिलो कयूं गुजारतुनि जो अबा गुजारतूं ॾींदा न अॻे हा न गुजारतूं वॾियूं महफ़िलूं पोइ तूं हिकिड़ो मेल कयो त तूं ऐं असां कयूं चयोसि ठीकु आहे पोइ वॾेरे चयो त भैया जेकॾहिं हिन चरे खे चयो अथमि गुजारत ऐं गुजारत एॾी ॾे जेकी भञी न सघां त पोइ माण्हू त सभु खिलंदा त वॾेरे खे अकुल ई कोन्हे जो गुजारत भञी न सघियो हाणे ऐलान बि करे वेठा पोइ उन नौकर खे चई ॻाल्हि ॿुध हाणे भैया गुजारत का सवली ॾिजां त मां भञी वञा ईअं भैया न चंडरा मथां गुजारत ॾुखी ॾे मां भञी न सघां माण्हू खिलंदा हुन चयोसि हाणे मां कोशिशि कयां थो सवली पर तूं बि भञण जी त कजां न की सवली ॾींदे त मड़े भञी वेंदो मड़े ॻाल्हि त हली वेंदी पोइ हुन ऐं जेकॾहिं ॻाल्हि ॿुधो अहिड़ी ॾुखी ॾे न इहा न भञी सघियमि त मारींदोमांइ ॿिए ॾींहं ते फांसी ॾींदोमांइ हिन जो भैया चरे मूं फातो में त मारींदो मूंखे पोइ बहरहाल हुन वीचारे सोचे चयो त मां कीअं कहिड़ी गुजारत ॾियां पोइ गुजारत खे ठाही शुरू थी वियो अबा गुजारत चयो ॿ केरु गुजारत ॾींदो चयो वज़ीर ॾींदो बादशाह भञंदो वॾेरो भञंदो नौकर ॾींदो गुजारत हा बाबा ॾे नौकर चई त सियारे जे मौसम में चुल्ह जे ॿाहिरों फिरंदी आहे म्याऊ म्याऊ कंदी आहे आवा सुफ़ी साहब गुजारत ॾुखी आहे नी हा सियारे जे मौसम में चुल्ह जे ॿाहिरों फिरंदी आहे म्याऊ म्याऊ कंदी आहे हो बि वीचारो को वॾेरो बि सोचई त हाणे इन जो इन पासे ॾे ख़्यालु ई न वियो सोचे चई त गुड़ जी लस्सी हुन चयो भैया हेॾी सवली ॾिनी थी मां त पोइ बि गुड़ जी लस्सी चई बीठो आहे त मारींदो हिन में टप ॾिनो भॼी पई माण्हू हुननि ॾे ॾिसण पिया भॼी कीअं पई काॾे म्याऊ म्याऊ कंदी आहे काॾे गुड़ जी लस्सी हा न पाण अहिड़ो अकुल हूंदो त बाबा पोइ क़ुर जी ॻाल्हि बि माण्हू न सम्झंदो हा कुझु अकुल ज़रूरी आहे अब कुझु अकुल ज़रूरी आहे अकुल हूंदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी अकुल खां आरी थी पवंदो त पोइ ॻाल्हि अहिड़ी बि सवली सम्झ में न ईंदी अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए बहरहाल मौलाना अब्दुल रशीद अवां जे क़ौम जो हुयो ऐं सच पुछो त बहितरीन शख़्स आहे ऐं बहितरीन पकियुनि ॻाल्हियुनि वारो आहे अजाई ॻाल्हि न कंदो क़ुर हदीस खां ॻाल्हि ॿाहिरि न कंदो क़ुर जी तव्हांखे ॿुधाई न त तर्जुमो कराईंदो पियो वञे इहो तर्जुमो छड़ो ही न पर पंहिंजे मुंहं सां वञी तव्हां पुछंदो तॾहिं बि तर्जुमो इहो हूंदो पर पोइ कंहिंजे हक़ नसीबनि में भला हिन खां वधीक ॿियो कहिड़ो आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं चंड ॾे भाई चंड ॾिठो आहे न हीअं चंड ॾे जो इशारो कयो त चंड ॿ टुकर थियो ॿ टुकर थी पियो हिकिड़ो हेॾे वियो हलियो हिकिड़ो हेॾे पोइ बि अबू जहल कलमो न पढ़ियो पोइ बि अबू जहल एॾो नबी साईं हीअं इशारो चंड ॾे कयो चंड ॿ टुकर थियो अबू जहल कलमो न पढ़ियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं हिकिड़े वण खे सॾु कयो जीअं माण्हू खे सॾु कबो आहे वण ज़मीन खे चीरींदो हुजे हर काइबो आहे ईअं अचे नबी साईं जाॾो यार पोइ बि अबू जहल कलमो न पढ़ियो मालूम थियो त जीअं ॿुधाए पियो न त इहे ॻाल्हियूं अलाह जे हथ में मालीअ जो कमु आहे चकी पोखणु उनजी सेवा करणु पाणी ॾियणु उनजी सार संभाल ॾियणु फुटाइणो कमु कंहिंजो आहे बसि असांजो कमु आहे बा होको ॼणु रंग अलाह जे हथ में आहे कंहिंखे लाहे कंहिंखे न लाहे सॼो क़ुर कंहिंखे मूंखे हिकिड़ो माण्हू पियो चवे मूंखे पंहिंजो हिकिड़ो मूंखे बि मूंखे ख़ुदि मूंखे त ॻाल्हि ॿुधो इमदाद मां जो जी ॿुधा चई त मां जहन्नम जे तरे में वञा तॾहिं बि नबी साईं खे हाज़ुर नाज़ुर चवंदुमि हाणे तूं ॿुधाए मूंखे छा कंदे मां चयो मां कुझु न करे सघंदुमि
जॾहिं पाण तो चई जहन्नम जे तर्रे में वञा पोइ बि मां नबी साईं खे हाज़ुर नाज़ुर चवंदो दादा इन मां छा चवंदो मां त नथो चई सघां न ॻाल्हि त इहा ई आहे सोचींदव त ॻाल्हियूं इहे गौरियूं न आहिनि उहो चवंदा आहिनि अबा हे जो डॉक्टर जो सुई हणंदो आहे या ऑपरेशन कंदो आहे त माशाअल्लाह मज़ो ईंदो आहे नी मरीज़ खे ॿार खे जो सुई लॻंदी आहे त मज़ो ईंदो आहे ख़ुशि थींदो आहे टपारींदो आहे हा तकलीफ़ सुई खां तकलीफ़ माना ईज़ा हूंदो आहे पर उन ॿार जे फ़ाइदे में हूंदो आहे इहे मौलाना जूं ॻाल्हियूं कोड़ियूं हुयूं पर हुयूं फ़ाइदे वारियूं अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल तव्हां ई असांखे क़ुर पाक जे मथां अमल करे थो हा जज़ाकल्लाह भई न ॿी ॻाल्हि ॿुधी वञो अलाह से भलाई भलो इहा भली सुठी शइ भली सुठी शइ आहे पर क़ुर पाक ईअं फरमायो आहे क़ुर पाक में अलाह से फरमायो आहे त कबीला आहिनि न मां जो चवां त अब्दुल रशीद मौलाना अब्दुल रशीद केरु कलोट भला थोरो ॿुधो बि त छड़ो पंहिंजी न कबी आहे न मौलाना अब्दुल रशीद फुलपोटो अरे हा हा बस ठीक है हा इमदादुल्लाह के फुलपोटो चवंदे मौलाना हा जमात बि शइ आहे जमात बि शइ आहे मां क़ौम जी ॻाल्हि कयमि हलो बहरहाल सुठी शइ आहे मां सचियूं ॻाल्हियूं आहिनि त इहे ॻाल्हियूं फ़ाइदे जूं हुजनि आहिनि अबा जमात चइबी पंहिंजे देवबंदी जमात चइबी जमियत जमात चइबी पर ज़ात चइबी इमदादुल्लाह फुलपोटो मौलाना अब्दुल रशीद जागीराणी अबा अब्दुल रशीद खे सैयद त कोन चवंदो न चवंदो हलो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहे शयूं कोड़ियूं ज़रूरु आहिनि पर इन जो रिज़ल्ट भलो आहे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल क़ुर पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए टाइम तमामु घणो थी वियो आहे भाऊ मूंखे बि वरी हीअ अदा खणंदो वञ मूंखे शेर बि लिखी ॾिना अथऊं पर हाणे बहरहाल घणा चई बि कोन सघंदुमि शुरूआति कयां थो मां अलाह जे नाले सां थोरो तवजो तू बाझ करे थो तलही सूर वञनि था बाझ करे थो तलही सूर वञनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था तू बाझ करे थो तलही सूर वञनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था केॾो त तोखे सजदे करण वंझे मज़ो आहे केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आहे दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था प्यादा के थिया स्वारथ के स्वार थिया प्यादा के थिया स्वारथ के स्वार थिया प्यादा हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था तुंहिंजा थो पढ़ां हमद वॾा मान मिलनि था कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था अल्लाह साईं जो मुख़्तसर शान ॿुधायमि इमामुल अंबिया साईं जी मदह ऐं सना चई मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन
अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिलबर तिनिल दुआ कई ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिलबर तिनिल दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केरु बारिश बणिजी वसंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिलबर अर्श वयो हो चाह मजार बहीअ चयो हो तूं ई पीरी मेहमान पहिरियों तूं ई पीरी मेहमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केरु तोखां अॻे हिते ईंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केरु कादिर सां ॿियो पुछंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदुसि रब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञो हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केरु तूं न मञे त मञींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट